बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त समूरी सिंध खे सलाम। याद ई मदद त हक़ मौजूद जिए सिंध जिए लतीफ़। महिरबानी सभिनी दोस्तनि जी, सभिनी प्यारनि पिरनि जी महिरबानी दोस्तनि जी। ऐं जेके बि दोस्त अॼु के असांजे प्रोग्राम खे जॉइन कयो आहे त महिरबानी करे जेकॾहिं हिन प्रोग्राम खे वधि में वधि जेकॾहिं शेयरिंग कंदा हलो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। अॼु जेका असांजी नज़र आहे, अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे, जेको इशू आहे, जेको टॉपिक आहे, उहो असां हलंदासीं गाजी ख्वावर मेहर मेहर ऐं गाजी ख्वावर। कुछ टाइम पहिरीं को गाजी ख्वार में जेको धारो वारे इशू ते उन ते ऐं जेको अॼु अख़बारनि में या सोशल मीडिया ते जेको न्यूज़ पब्लिश थी आहे, जेका गाजी ख्वार पुलिस जी जेका चढ़ाई थी आहे, सॉरी मेहर जी पुलिस जेका चढ़ाई कई आहे गाजी ख्वार में, जंहिंमें ॿुधायो वञे पियो त औरतनि ऐं ॿारनि ते जेको तशदुद कयो वियो आहे, जंहिंमें औरतूं बेहोश बि थियूं आहिनि ऐं घरनि खे बाहियूं ॾिनियूं वियूं आहिनि। त उन हवाले सां, उन इशू सां जेका पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, कोशिशि कंदासीं त पहिरीं पाण मेहर जे सहाफ़ी दोस्त, सीनियर सहाफ़ी दोस्त आज़ाद अनवर कांधड़ो साहब खे पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन कराइण जी कोशिशि कंदासीं। त असीं चाहींदासीं त पहिरीं आज़ाद अनवर कांधड़े साहब सां ॻाल्हि ॿोल कयूं, त इन खां इहा मालूमात हासिलु करणु चाहींदासीं, कोशिशि कंदासीं त जेको इहो मेहर जेको धारो वाक़ियो जेको थियो हो, इहो कॾहिं थियो हो ऐं हीउ जेको मामिलो थियो आहे त इहा जेका मेहर जी जेका पुलिस गाजी ख्वार में जंहिं चढ़ाई कई आहे ऐं जंहिंमें औरतुनि ते तशदुद शदीद तशदुद कयो वियो आहे ऐं औरतूं जेके बेहोश थियूं आहिनि ऐं उन्हनि जा जेके घर जेके साड़िया विया आहिनि, घरनि खे जेका बाहि ॾिनी वई आहे, त उन में केतिरो जानी ऐं माली नुक़सान। कोशिशि कंदासीं त अपडेट जेका सूरताल, ताज़ी सूरताल आहे, उन खां असांखे जेके सहाफ़ी दोस्त आहिनि असांजा, उहे असांखे आगाह कंदा। पहिरीं पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं मेहर जे सहाफ़ी दोस्त अनवर आज़ाद कांधड़ो, जेके सहाफ़ी दोस्त आहिनि मेहर जा, उनखे पंहिंजे हिन प्रोग्राम में जॉइनिंग कराईंदासीं। अनवर आज़ाद कांधड़े खां पोइ पाण हलंदासीं गाजी ख्वार। गाजी ख्वार में जेके सहाफ़ी दोस्त आहिनि, बादशाह जान जेके दोस्त आहिनि, सहाफ़ी दोस्त आहिनि, उनखे पाण पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग कराईंदासीं। हलो त पाण फ़िलहालु हलूं था मेहर ऐं पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं इन वाक़े जे हवाले सां तफ़सील वठण जी कोशिशि कंदासीं अनवर कांधड़ो साहब सां। कोशिशि कयूं पिया त अनवर आज़ाद अनवर कांधड़े साहब खे वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइण जी, त उन सां जीअं पाण ॻाल्हि ॿोल करे सघूं आसानी सां, त जीअं इन मेहर जे वाक़े जे हवाले सां कुझु तफ़सील जीअं असांखे मिली वञनि त ज़बरदस्त थींदो। पहिरीं आज़ाद अनवर कांधड़ो मेहर मां ऐं उन खां पोइ पाण हलंदासीं गाजी ख्वार। गाजी ख्वार जे सहाफ़ी दोस्त सां बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं महिरबानी पहिरां आज़ाद अनवर कांधड़ो साहब, मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो? ठीकु आहे, ओके। हा, पहिरां बि मौजूदु रहिजो। अनवर साईं, मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो? अनवर साईं, मुंहिंजो आवाज़ अचे पियो? अनवर साईं, मुंहिंजो आवाज़ अचे पियो? हलो, अनवर, अवां वटि शोर आहे ॾाढो। अवां वटि शोर लॻो पियो आहे। आवाज़ मुंहिंजो अचे पियो? अनवर साहब, मुंहिंजो आवाज़ अचे पियो?
हेलो अनवर साहब मुझे आवाज अचे पियो हेलो हिकिड़ो मिनट प्लीज हेलो हिनखे भेण जल्दी कर जल्दी अनवर साहब हाणे मुझे आवाज अचे पियो पर छा अवां वीडियो हाणे ठीकु आहे अवां जो हाणे वीडियो क्लियर आहे तव्हां इन मौजूद इते इन जगह ते मौजूद रहो इन जगह खां थोरो बि हेॾां होॾां थींदो तव्हांजी वीडियो क्लियर न ईंदी ठीकु आहे आवाज़ मुंहिंजो घटि ईंदो कंहिं वक़्तु वधीक ईंदो सो हाणे मुंहिंजे ख़्याल में अवां जो आवाज़ बि क्लियर आहे मुंहिंजो आवाज़ बि क्लियर आहे वीडियो बि क्लियर आहे ठीकु आहे ओके हिकिड़ो मिनट मौजूद रहिजो ठीकु आहे सिर्फ़ु पंज मिनट मौजूद रहिजो 5 मिनट महिरबानी सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु असांखे जॉइन करे चुका आहिनि वीडियो लाइव ते आज़ाद अनवर कांधड़ो साहब जेके सीनियर सहाफ़ी दोस्त आहिनि मेहर जा असीं ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं महिरबानी पहिरां अनवर आज़ाद कांधड़ो साहब असांजे प्रोग्राम सिंध सलामत खे वीडियो लाइव ते जॉइन कयो आहे असीं ॼाण हासिलु करणु चाहियूं था मालूमात तव्हां खां वठणु चाहियूं था कुझु अमी असां सां शेयर कजो इन धारे जे वाक़े जे हवाले सां जेको इहो मेहर में जेको वाक़ियो थियो हो इहो कॾहिं थियो हुयो ऐं इहो किथे थियो हुयो ऐं इन जो रिएक्शन केतिरे टाइम खां पोइ इहो थियो आहे जेको मेहर पुलिस गाजी ख्वावर ते चढ़ाई करी ऐं जेका सोशल मीडिया ते या इलेक्ट्रिक या प्रिंट ते जेको असीं पढ़ूं पिया ॾिसूं पिया ॿुधूं पिया त जेको उते औरतुनि सां जेको तशदुद कयो वियो आहे औरतूं बेहोश थियूं आहिनि ऐं घरनि खे बाहियूं ॾिनियूं वियूं आहिनि जेकॾहिं इहा तफ़सीली सां जेकॾहिं अमी शेयर करणु चाहियो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी आज़ाद अनवर कानूर साहब जी सिंध सलामत में तव्हां मूंखे यादि कयो ऐं मेयर में ही जेको वाक़ियो आहे मेयर जे विच शहर में अब्दुल अमीन खान जतोई कॉलोनी आहे जंहिंमें कारखानेदार हाजी सिकंदर महेसरा उनजे घर में जेको आहे ही अटकल 2 महीना अॻु में धाड़ो लॻो ऐं हथियार बंदनि राति जे वक़्त में घर में घिड़ी घर भातियुनि खे यरगमाल बणाए ऐं जेको फरियादी जो मौक़िफ़ आहे फरियादी मूजिबि त 1.5 करोड़ खां वधीक जो धाड़ो लॻो हो ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हिन धाड़े जी FIR पहिरें ॾींहं ते दाख़िल कई वई ऐं उन खां पोइ दिलचस्प सूरत इहा पैदा थी त हिन में जेको आहे पंहिंजो वाक़े खां पोइ 2 हफ़्ता अॻु जेको आहे हिन धाड़े वारे केस में जेका FIR दाख़िल हुई उन में जेको कारखानेदार आहे सिकंदर महेसर उनजो भाउ आहे सुभान महेसर उहो बि गिरफ़्तार थियो उहो शोरूम मालिक आहे ऐं उन खां पोइ हिकु पुलिस एहलकार हो मेयर थाणे जो सोडल सोलंगी उनखे बि हिन धाड़े वारे केस में गिरफ़्तार कयो वियो पर ॿिन्ही जी जेका आहे ॿिन्ही खे पुलिस जेका आहे हिरासत में रखियो ऐं जेको पुलिस एहलकार हो सोडल सोलंगी उनजे लाइ चयो वियो त उन राति जे वक़्त में जंहिं वक़्तु धाड़ो लॻो आहे उन राति ते जेको कारखानेदार आहे जेको फरियादी आहे सिकंदर महेसर उनजे भाउ सुभान महेसर खे हिकिड़ी मिस कॉल ॾिनी हुई ऐं उनजो नंबर बंदि हुजण जे करे उहा रिकॉर्ड में अचे थी अॼुकल्ह मिस कॉल ॾिजे थी त उहा मोबाइल में जीअं खुले थी त उन में ज़ाहिर थिए थी उनजे बुनियाद ते ॿिन्ही खे गिरफ़्तार कयो वियो पुलिस उनखे जांच में रखियो ऐं 1 हफ़्ते ताईं उहे हिरासत में हुआ जंहिंखां पोइ सुभान जेको आहे उहो जेका फरियादी उनजो सॻो भाउ आहे ऐं वॾो भाउ आहे हाजी सिकंदर महेसर उन वटि पंहिंजा अंबड़ भाइर सभु मिंथ में काफ़िले जी सूरत में मोकिलिया ऐं राजमणी जीअं थींदी आहे हुन कोशिशि कई त भाउ खे जेका मुंहिंजे हवाले सां जेको सुभान जो चवणो त भाउ खे ग़लतफ़हमी पैदा थी आहे उहा ज़ाहिर राजमणीअ में उहा निबेरजे जंहिंखां पोइ उहा राजमणी तौर ते उहो निबेरजी न सघियो त पोइ जेको गिरफ़्तार हुयो सुभान महेसर जेको फरियादी आहे कारखानेदार उनजो सॻो भाउ उनजे ॿिए भाउ इम्तियाज़ महेसर सेशन कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई त पुलिस मुंहिंजे भाउ खे गिरफ़्तार करे नाक बंदि करे छॾियो आहे जंहिंखां पोइ रेड जेको आहे सिविल जज दादू मेयर थाणे ते छापो हुयो जंहिंमें नाक बांधी सुभान महेसर बाज़ियाब थियो ऐं उहो अदालत में पेश थियो उन खां पोइ उनजी फरियाद ते जेका हुन दरख़्वास्त दाख़िल कई उनजे भाउ इम्तियाज़ त अदालत हुकुम ॾिनो त SHO मेयर वॾे मुंशी समेत 7 एहलकारनि ते नाक बंदि ऐं जेको शोरूम मालिक आहे सुभान महेसर उन खां फुर जो केस दाख़िल कयो
उन खां पोइ पुलिस ॿिए ॾींहं ते सिपाही जेको हिरासत में वरितल हो सिपाही सोडल सोलंकी उनखे बि आज़ाद करे छॾियो। जंहिंखां पोइ इहा जांच हलंदी रही। इन में पुलिस जो चवणु आहे त 16,000 नंबर जेके आहिनि उहे इन वक़्तु ज़ाहिर थिया ऑनलाइन हुया ऐं असां नंबरनि जी आस्ते आस्ते उन खां जेके माण्हू इस्तेमालु जे हेठि आहे उन्हनि खां जांच कई आहे। जंहिंखां पोइ इहो ॻोठु जेको आहे गाजी खावड़ जे भरिसां पीर सालिश आहे उनजो हिकिड़ो रहवासी आहे, ख़ुदि उहो वापारी आहे, लखपति वापारी आहे, खान महमद चांडियो साखणी। पुलिस पहिरियां उनखे गिरफ़्तार कयो ऐं उन जो पुलिस जो चवणु आहे त खान महमद जो जेको मोबाइल आहे उन मां 12 कॉलूं जेके आहिनि उन ॾींहं ते ऐं उन वक़्त ते जेको राति जो वक़्तु आहे उन वक़्तु बि इस्तेमालु थियो हुन उहो मोबाइल ऐं उन खां अॻु बि इन ई इलाइक़े में इस्तेमालु थियो आहे। पुलिस पहिरियां उन खान महमद खां जांच कई। पोइ हिन वक़्तु जेको पुलिस जो चवणु आहे त असांखे हिन केस में जेको धाड़ो लॻो आहे मेयर में उन में घुरबल आहे खान महमद जेको वापारी आहे चांडियो, खान महमद साखणी चांडियो, उन जो हिकिड़ो ड्राइवर आहे ऐं ॿियो उन जो जेको आहे पुटु आहे। त उन्हनि जी तलाश में पुलिस जेको आहे पुलिस जो जेको ज़रियनि जो चवणु आहे त उन जे सिलसिले में उहे गिरफ़्तार थी न सघिया आहिनि, उहे असांखे मिली न सघिया आहिनि। पोइ उनजे करे असां ॻोठ ते छापो हयूं जंहिंमें इहो जेको आहे जेका फरियादी धुर आहे साखणी चांडिया उन्हनि जो चवणु आहे त असांजे ॻोठ में पुलिस न सिर्फ़ु का कई आहे पर जेको आहे घरनि खे बाहियूं ॾिनियूं ऐं जेको चौपायो माल आहे कुझु टोर पुलिस खणी वई आहे। जॾहिं त SHO मेयर अब्दुल मुनीम लाड़के जो चवणु आहे त पुलिस न को भञ-ड्रा कई आहे ऐं न ई कंहिं घर खे बाहि ॾिनी आहे, पर असां जेके घुरबल जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ ज़रूरु उन ॻोठ में जेको आहे सर्च कई ऐं उहे मिली न सघिया। जंहिंजे करे पुलिस वापसि आई आहे। हुननि जो इहो चवणो SHO जो त पुलिस कंहिं बि घर खे बाहि न आहे ॾिनी ऐं न ई कंहिं जो चौपायो माल खणी आई आहे। जी हिकिड़ो मिनट प्लीज़ मौजूदु रहिजो। अनवर साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो? जी मुंहिंजो आवाज़ अचे थो पियो? जल्दी विझीस। अनवर साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो? ठीकु आहे, वॾी महिरबानी प्यारा। अच्छा, लेटेस्ट सूरत हाल छा आहे ताज़ी हिन वक़्तु ताईं जेका आहे ख़ासि तौर ते गाजी ख्वावर जे हवाले सां या मेयर जे हवाले सां या जेके या पुलिस जे हवाले सां हिन वक़्तु लेटेस्ट सूरत हाल छा आहे? इन मां असांखे थोरो शेयर कजो प्लीज़। हिन जेको उहो पुलिस जी हिरासत में आहे ऐं उन जो पुलिस गिरफ़्तारीअ जे ॿिए ॾींहं ते रिमांड बि वरितो ऐं हू हिन वक़्तु बि रिमांड हेठि आहे। उन जे सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। खान महमद चांडियो जेको आहे उहो उन जो चवणु आहे त मूंखे न को धाड़े जी का ख़बर आहे न वरी मुंहिंजो कंहिं ॾोहारी सां वास्तो आहे। उहो ते कीअं इस्तेमालु थी आहे त हुनजो चवणो त असां वापारी आहियूं ऐं मुंहिंजो कंहिं बि ॾोहारी सरगर्मियुनि सां वास्तो न आहे ऐं हिन वक़्तु खान महमद चांडियो जो ॿीहर जेको आहे आवाज़ कटिजे पियो, आवाज़ क्लियर न पियो अचे। शाबस बाईपास ते ॾिठो। महिरबानी अनवर साईं, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। अवां हिन वक़्तु रिमांड वरितो वियो आहे ऐं उहो 5 ॾींहं पुलिस जो हुन ते दबाव आहे त पंहिंजे जेको खान महमद आहे उन जा जवाबदार गिरफ़्तार कराए ऐं मुंहिंजो जेको फुटी वियल खान। ठीकु आहे, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी अनवर कानूर साहब, वॾी महिरबानी मोहबत अवां जूं। अवां हिन वक़्तु बाईपास ते आहियो ऐं उनजे बावजूद बि अवां असांजे प्रोग्राम खे जॉइनिंग कयो आहे वीडियो लाइव ते। थैंक यू भाउ, थैंक यू, थैंक यू। कट। महिरबानी सभिनी दोस्तनि जी। अनवर आज़ाद कांधड़ो साहब असां सां मौजूदु हुया जेके मेयर मां, पर कोशिशि कईसीं त आवाज़ बि क्लियर अचे, वीडियो बि क्लियर अचे, पर हिन वक़्तु हू किथे ॿाहिरि हुया, इन करे थोरो प्रॉब्लम पियो थियो आवाज़ जो। बहरहाल हुन जेका तफ़सील ॾिनी ऐं सभिनी दोस्तनि गॾिजी इन वाक़े जे हवाले सां पाण ॿुधोसीं। हाणे पाण हलंदासीं गाजी ख्वावर जे
सहाफ़ी दोस्त बादशाह जान खे पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन कराईंदासीं। अली बहर जिंद काफ़ी दोस्तनि जा कमेंट्स बि आया आहिनि ऐं कोशिशि कई आहे त दोस्तनि जा कमेंट्स पढ़ंदा हलूं। पहिरियों अली बहर रिंद दोस्त जो कमेंट्स आहे, सिंध में पुलिस गर्दी इंतिहाई वधी वई आहे। आला ऑफिसरनि खां वठी सिपाही ताईं अवाम जे तहफ़ुज़ करण बजाए चादर ऐं चार दीवारी जो तक़दस पायमाल करे रहिया आहिनि। सिंध जा वॾेरनि ऐं धाड़ेलनि खां बि वधीक पुलिस बदनाम थी वई आहे। महिरबानी बादशाह जान, मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो? बादशाह मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो? ठीकु आहे, महिरबानी बादशाह जान। शायदि असांजी ॻाल्हि ॿोल हली पे आज़ाद अनवर कांदड़ो साहिब सां, मेहर जे सहाफ़ी दोस्त मेहर जे हवाले सां या उन वाक़े जे हवाले सां, धाड़े जे हवाले सां ज़ाहिर अवी बि उनखे ॿुधो हूंदो, ॾिठो हूंदो, पर अव्हां वटि छा तफ़सील आहिनि इन वाक़े जे हवाले सां? जेकॾहिं तफ़सील सां जेकॾहिं शेयर कयो त तव्हांजी महिरबानी थींदी। जी सबको पहले तो अस्सलाम वालेकुम याली मदद तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे चूंडियो राब्ते करण लाइ। ऐं जे रिपोर्टिंग जे हवाले सां कल्ह असांजा कुझु दोस्त विया हुआ ॻोठ पीर साले खां 12 किलोमीटर ओलाई पासे ते आहे, जेके काटरी पट्टी बि चयो वेंदो आहे, उन पासे ते आहे। हिकु बजे करे उते असां ॿिनि मामलनि ते रिपोर्टिंग करण विया आहियूं। वरी कल्ह वरी असांजा दोस्त जेके विया हुआ रोज़ानी कोशिश है KTN न्यूज़ जो रिपोर्टर सदर चनो ऐं उन खां ये मरी विया हुआ उते रिपोर्टिंग जे हवाले सां। उते मजबूरी तौर ते जेका सूरत हाल हुई ॾाढी ॾुखाईंदड़ हुई, ॾाढी जेका पेचीदा हुई। उन में जे ॻोठाणनि जो इहो मौक़िफ़ हुयो त बार बार उन्हनि पहिरियां राब्तो कयो गाजी साहबनि सां, मेयर साहबनि सां ऐं वेंदे लाड़काणे वारे साहबनि सां। मक़सदु चवण जो जेतिरो उन्हनि जो वस हुयो उन्हनि ओतिरो ई पंहिंजो वस हलायो। त उन्हनि जो पंहिंजे जेका सो थींदड़ पुलिस पारां जेका मेयर पुलिस समेत जेके ॿुधण में आयो आहे त ज़िले दादू जा जेके 8 मोबाइल हुयूं मुख़्तलिफ़ थाननि खां, जेके SHO जी ऐं अॻवानी में जेके सो हुते लीड पिया कनि। उन घर में का कयूं उन्हनि में ॻोठ पीर साले शाह जे चांडिया बिरादरी जे साखाणी पार्ट ॻोठाणनि ते। त हुते जेका सो गिरफ़्तारी कई, हिकिड़ो गिरफ़्तार उन्हनि खे करे विया जंहिंजे ते गिरफ़्तारी ज़ाहिर न कई आहे पुलिस। हुन खां पोइ जेको आहे हुते पुलिस जेके सो सहाफ़ी दोस्त हुआ उन्हनि जेके ॿुधायो ऐं जेका उन्हनि सां फोन ते ॻाल्हि ॿोल थी ऐं जेके सो असां सां रिपोर्टूं पहुतियूं त उन में पुलिस का भंजरा वधी करे वई आहे। उन में जेके सो 2 औरतूं बि ज़ख़्मी थी वियूं आहिनि। ऐं उन खां पोइ घरनि ते जेके सो वॾियूं ॾाढियूं बायूं बि जंहिंमें छा थियो आहे पुलिस जेको आहे सो पुलिस खणी आई आहे। जेको उहो इल्ज़ाम घर बातिल थियो त असां ॾाढी ॾाढो बदनाम थियो आहे। मेयर प्रेस क्लब में बि एहतजाज जी मुज़ाहिरे जी काल ॾिनी, हुते हुननि मुज़ाहिरो कयो। उन्हनि लाड़काणे में प्रेस क्लब अॻियां हिकु ॿ ज़ख़्मी औरत बि खणी विया ऐं पाण बि विया ऐं हुते बि हुन जे साफ़ियुनि जे आदत में एहतजाज रिकॉर्ड करायो त पुलिस सां ॾाढो बुरो बर्ताव कयो आहे ऐं उन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। हक़ीक़त जी लागत सां ॿुधाईंदा जेका चोरी कई वई आहे, उन में जेके बि जवाबदार मुलिस आहिनि त उन्हनि जे लाइ ट्रैकिंग सिस्टम जे हवाले सां उन्हनि जी पैरवी कई वई। त कुझु जेको SHO आहे मेयर थाणे जो मुनीर अहमद, उन सां राब्तो कयोसीं, मौक़िफ़ वठण जी ॻाल्हि कईसीं त हुननि परियां त इनकार कयो त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, असां न विया आहियूं, न ई तो असांजो कोई वञणु ठहे पियो। इन वक़्तु असांखे का बि जांच जूच न मिली आहे, न विया परियां त न टईंदो रहियो। ऐं जॾहिं पोइ गाजी ख्वार जे मुख़्तलिफ़ महिरबानी साईं फकीर साहब, महिरबानी।
उन हवाले सां असां हेॾे छापा हुते कुझु गिरफ़्तार करे वियासीं ऐं उन खां पोइ हुते जेका पुलिस भंजा कई या हुते कुझु बाहि वग़ैरह बि ॾिनी चवण जो हुनजो मक़सदु आहे पाण जेके गर्दनी जो मौक़िफ़ आहे त इन महिल सां हुन SHO बि इहा ॻाल्हि ॿोल कई त वाक़ई असां विया हुयासीं जंहिंमें असांखे घुर्बल हुया ॾेढ में हफ़्ता अॻु में जेको हुॾो थियो असांजी कारवाई करण लाइ आवाज़ अचे पियो अव्हां जो आवाज़ बार बार कटिजे पियो बादशाह जान हाणे आवाज़ क्लियर आहे नेटवर्क ते सही आहे पोइ न ॼाणे को मथां जेको सिस्टम आहे वाट्सअप जे हवाले सां भई आवाज़ बिल्कुलु अव्हांजो साफ़ अचे थो हाणे की आवाज़ सही पियो अचे ठीकु आहे हा ठीकु आहे अच्छा लेटेस्ट सूरत हाल छा आहे हिन वक़्त जी छा सूरत हाल आहे नॉर्मल थी हुई आहे पुलिस को बि जाए जेका मुतासिर दौर आहे उन्हनि तरफ़ां हींअर हिकिड़ो बि राब्तो न कयो आहे कंहिं बि प्रेस क्लब ते इन वटां जेका पुलिस न हुई जेका उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे छापा आया मेवाड़ तालके ऐं दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस हुई सो हीअ ताज़ी सूरत हाल इहा त हींअर मुमकिन आहे हू तमामु कंहिं ॿिए पासे निकिरी विया हुजनि या ख़ूबज़ादा में मुतासिर दौरो वरितलु हुजे ऐं चवण में बि इहो आयो चवण न घुरिजे मीडिया जे हवाले सां पर हुननि जी जेके गर्दनी जूं जेके बि मस्तूरात ढक लॻण सबबि या तशदुद थियण करे बेहोश थी वियूं ऐं हिकु ॿ जेका चवंदा गुरतंग बि भॼी पई ऐं जॾहिं हुते ताज़ी सूरत हाल काल वारी आहे हुई त हुते कुझु मस्तूरात जेके हुयूं वीचारियूं में पनाह वरिती असुल मक़सदु चवण जो त पुलिस जो बीत रवैयो ॾाढो मुनासिब न लॻो जंहिं ते अफ़सोस थियो त अगरि अहिड़े क़िस्म जी का बि शवाइदी आहे या का बि ड्रेसिंग जे हवाले सां आहे या कंहिं बि माण्हू ख़िलाफ़ को अगरि को पंहिंजो यार दोस्त या को नालो खणे थो त उनजो इहो तरीक़ो ग़लति आहे जंहिंजे करे भंजा थिए या कंहिंजे घर जी चौधवारी ते टपी वञे हुनजे ॿारनि जो या ॿिनि घर वारनि जे आॾो वञी पुलिस अटाला घराए ऐं तकदो इस्तेमालु कयो वञे अच्छा बादशाह जान इहो ॿुधाईंदा हलिजो त केतिरनि घरनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि ऐं केतिरो माली नुक़सान केतिरो थियो आहे घरनि जे हवाले चवंदा त 4 घर आहिनि जंहिंखे ॾाढो नुक़सान थियो आहे जंहिंमें उन्हनि तमामु घणो ज़्यादा थी वियो आहे जंहिंमें को ट्रैकूं वग़ैरह हुयूं या जंहिंमें को सामान वग़ैरह पियल हूंदो आहे घर जो ज़रूरी उन में बि बंजा वग़ैरह कई आहे ऐं हुनजो इल्ज़ाम मेन आहे जो चवंदा त हींअर तक़रीबन 8 खां वधीक बकरियूं ऐं 3 खां वधीक रेडूं बि पुलिस पाण सां गॾु खणी वई आहे सो उन असां बि हुन एहतजाज रिकॉर्ड करायो ऐं औरतुनि जो चयो त असां जेको ॾाढो विरोध कयो ऐं उन अहिड़े अमल ख़िलाफ़ जेके एहतजाज रिकॉर्ड करायो जंहिं गाजीकुआर जे साफ़ लॻियां एहतजाज रिकॉर्ड करायो त जंहिंजी अॻुवानी कई हुई मनसार अली साकानी अब्दुल हकीम साकानी ऐं ॿियनि कई हुई ऐं मेयर पुलिस ख़िलाफ़ शदीद एहतजाज रिकॉर्ड करायो हुयो ऐं कयो आहे ऐं पुलिस जो जवाब ॾियण आहे असां सां नाइंसाफ़ी कई आहे अगरि अहिड़े क़िस्म जो को बि असां ते ब्लेम या इल्ज़ाम आहे त लाॻापियल इदारनि ज़रिए असां खे घुराइण आहे या का कॉल वग़ैरह ॾियनि आहे त असां पाण पंहिंजी केरु मुनीस आहे या केरु साफ़ शिफ़ाफ़ आहे उमेद त नतीजा एसोसिएशन ऐं उन मुतासिर दौर सां बि अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे त हुन सां बि अंदरि जूं त जीअं पुलिस या लाॻापियल इदारा जेके बि आहिनि सुठे पैमाने ते तहक़ीक़ात करे ऐं हुन सां बि इंसाफ़ कनि अगरि ही मुलिस आहिनि हिननि जा के बि फ़र्ज़ त हुननि खे भली सज़ा जे कटोरे में आणनि जेके न आहिनि त उन्हनि सां इंसाफ़ थिए ठीकु आहे महिरबानी बादशाह जान महिरबानी अव्हांजी वॾी महिरबानी भाउ थैंक यू भाउ थैंक यू
हाँ महिरबानी सभिनी दोस्तनि जी अॼु को असांजो जो प्रोग्राम हो इन गाजी ख्वार जे इश्यूज़ ते जेका मेहर पुलिस जेका गाजी ख्वार ते चढ़ाई कई ऐं घरनि खे बाहियूं ॾिनियूं ऐं जंहिंमें औरतूं बि ज़ख़्मी थियूं जेके बेहोश थियूं ज़ख़्मी थियूं उन वाक़े जे हवाले सां असांजा साफ़ी दोस्त हुया असां सां मौजूदु असांजे अॼु हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते मेहर मां हुया आज़ाद अनवर कांदड़ो साहिबु हुयो ऐं गाजी ख्वार मां हुयो बादशाह जान जंहिं इन वाक़े जे हवाले सां असां सां तफ़सील शेयर कई। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। इंशाल्लाह सुभाणे वरी कंहिं ॿिए इश्यूज़ ते असीं अव्हां सां गॾु हूंदासीं पर सुभाणे जेको इशू आहे उहो अव्हां सां हींअर शेयर कंदो हलां। त सुभाणे पाण वीडियो लाइव ते आणींदासीं प्यारे मुश्ताक सरकी साहब खे। हिन प्रोग्राम में इहो ऐलान कंदो हलां ऐं सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त सुभाणे तक़रीबन 8 वॻे महिरबानी डॉक्टर अब्दुल गफ़ार जुनेद साहब मोहबतूं साईं अव्हां जूं सज्जाद मीरान साहब जी वॾी महिरबानी महिरबानी दोस्त आज़ाद अनवर कांदड़ साहब जी महिरबानी प्यारे बादशाह जान गाजी ख्वार मां साफ़ी दोस्त जंहिं असांखे वीडियो लाइव ते जॉइन कयो महिरबानी उन्हनि सभिनी दोस्तनि जी जंहिं असांजे प्रोग्राम खे ॿुधो ॾिठो ऐं जेकॾहिं हिकिड़ी नंढी असां अव्हांखे गुज़ारिश कंदासीं सभिनी दोस्तनि खे त हिन प्रोग्राम खे बि शेयरिंग ज़रूरु कजो अव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ऐं सुभाणे इंशाअल्लाह 8 वॻे असीं पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग कराईंदासीं सीनियर सहाफ़ी दोस्त मुश्ताक सरकी खे। महिरबानी डॉक्टर साहब डॉक्टर अब्दुल गफ़ार जुनेद साहब अव्हां ॾाढा बिज़ी आहियो ॾाढा मसरूफ़ माण्हू आहियो। असांजी माठ आहे साईं डॉक्टर अब्दुल गफ़ार जुनेद साहब असांजी माठ आहे अव्हां जी मोहबत अव्हां जो प्यार अव्हां जो ख़ुलूस अव्हां जेका इज़त असांखे ॾिनी आहे ऐं माशाअल्लाह पोइ बि चवंदा आहिनि त देर आया पर दुरुस्त आया अव्हां तमामु ज़बरदस्त तमामु बहितरीनु ऐं आख़िरी टाइम में बि तव्हां असांजे प्रोग्राम खे जॉइनिंग कयो। कुर्ब प्यारा बादशाह वॾी महिरबानी रज़ाक राहिमो कुर्ब महिरबानी रज़ाक साईं वॾी महिरबानी रज़ाक साईं जी। साईं फ़कीर लाशर साहब असांखे असांजे प्रोग्राम खे जॉइनिंग कयो असांखे ॿुधो ऐं जेके बि दोस्त असांजे प्रोग्राम खे ॾिसनि था ॿुधनि था मंसूर लाखो महिरबानी साईं मंसूर साईं अवी बि असांजे प्रोग्राम खे जॉइनिंग कयो ऐं जेके बि दोस्त असां सां गॾु हुया उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं इंशाअल्लाह सुभाणे असीं 8 बजे पंहिंजे हिन प्रोग्राम पंहिंजे हिन प्लेटफॉर्म ते पंहिंजे हिन सिलसिलामत ते वीडियो लाइव ते सीनियर सहाफ़ी मुश्ताक सरकी खे पंहिंजे हिन प्रोग्राम में जॉइनिंग कराईंदासीं। सुभाणे मुश्ताक सरकी सां पाण कचहरी कंदासीं मिली करे गॾिजी करे पाण हुन सां कचहरी कंदासीं ऐं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदासीं खटियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदासीं प्यार मोहबतूं ॻाल्हियूं कंदासीं ऐं हुन खां जेको असांजो सवालु हूंदो उहो सवाल ऐं टॉपिक असांजो हिकिड़ो ई हूंदो। उन असीर जे हवाले सां प्यारे मुश्ताक सरकी जे हवाले सां क़ैदी खां आज़ादी ताईं जो सफ़र जेके 6 महीना 9 महीना सॉरी 9 महीना जेके हुन घारिया आहिनि पाण उहो सुभाणे उन हवाले सां पाण उन सां गुफ़्तगू कंदासीं। ऐं अव्हां दोस्तनि खे अॼु बि असीं दावत ॾींदासीं अॼु हिन प्रोग्राम जे थ्रू बि दावत ॾियूं था त सुभाणे ज़रूरु असांजे प्रोग्राम खे जॉइन कजो गॾिजी पाण प्यारे मुश्ताक सरकी खे पाण ॿुधंदासीं उन सां पाण कचहरी कंदासीं ऐं उन सां पाण प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं कंदासीं सभु मिली करे। महिरबानी सभिनी दोस्तनि जी मोकिलाईंदा आहे सदाईं गॾु पंहिंजे प्यारे कैमरामैन सरफराज़ मलाणो सां गॾु प्रोग्राम जे मेज़बान असगर मलाणो वठंदो इजाज़त 8:30 वॻे वठो ठीकु आहे भैया ठीकु आहे डॉक्टर साहब 8:30 वॻे 8:30 सुभाणे 8:30 वॻे मुश्ताक सरकी साहब खे पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन कराईंदासीं ऐं गॾिजी पाण ॿुधंदासीं गॾिजी पाण कचहरी कंदासीं। मोकिलाईंदा आहे सलामत साथ सलामत वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी मोहबतूं साईं मोहबतूं डॉक्टर अब्दुल गफ़ार जुनेद साहब मोहबतूं राहिब चना अमुन पसंद सदको सुणा सदको महिरबानी राहिब साईं आया देर सां पर दुरुस्त आया मोहबतूं सभिनी दोस्तनि जी। प्यारो असांजो जिगरी दोस्त असांजो दिलबर दिलेर बहादुर शेर दिल रखंदड़ कामरेड फरहान खोसो साहब आख़िर में अची विया आहिनि जॾहिं असीं मोकिलाणी दोस्तनि खां कयूं पिया पर वरी बि हिकु भेरो ॿीहर ऐं सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां भलीकार चवां थो सभिनी दोस्तनि खे। ऐं जेकॾहिं फरहान कामरेड फरहान खोसो साहब जेकॾहिं आयो आख़िर में त बि ज़बरदस्त तमामु बहितरीनु दिलि ख़ुशि थी वई
मोहबतूं। सन सलामत सर सलामत। वॾी महिरबानी प्यारा।